छोरनि खे सम्झाए मां पाण ईंदसि पाण। फ़क़ीरो बि कंहिंखां ताक़त में घटि न आहे। ही जाती कादन जी आहे। दोस्तों तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे। तव्हांखे मुबारक हुजे, रियासत ड्रामे जो भी टीज़र अची चुको आहे। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे लगातार अपडेट ॾेई रहियो हुउसि बाबा, रियासत ड्रामे जो भी अनक़रीब टीज़र अची वेंदो 24 कलाकनि जे अंदरि, यानी राति कल शाम जो टीज़र अची वियो आहे। ऐं टीज़र जी झलकियूं भी तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते ॾिठियूं आहिनि। ज़बरदस्त ड्रामो आहे मेगा सोप सीरियल रियासत KTN एंटरटेनमेंट वारनि जो। हाणे इन जो ॿियो टीज़र बि अची वेंदो कुझु कलाकनि जे अंदरि, इम्कान आहे त ॿियो टीज़र वरी टियों टीज़र बि ईंदो। छो दोस्तों, हाणे टीज़र स्टार्ट थिया आहिनि त हलंदा रहंदा। पंहिंजा वेरी ऐं रियासत ड्रामा ॿई मुक़ाबले जा ड्रामा आहिनि। इन जे करे हुननि कोशिशि करे हिन जो टीज़र बि ॾेई छॾियो आहे। छो त अञा जी शूटिंग बेस पंहिंजी पूरी न आहे थी, पोइ बि रियासत ड्रामे वारनि जेको आहे पंहिंजा वेरी जे मुक़ाबले जे करे जल्दी टीज़र ॾेई छॾियो आहे। हुनजे मुक़ाबले जे करे हिन जो टीज़र वग़ैरह ॾेई छॾियो। बाक़ी दोस्तों हाणे तव्हांखे कंफर्म अपडेट मिली वई, तस्दीक भी थी वई। हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई जेका असां अपडेट यको लगातार ॾींदा आयासीं, अॻियां पोइयां थींदो आहे कमु, पर उहा शइ असुलु आहे। ऐं असां कूड़े कंहिं ड्रामे जी अपडेट अॼु ताईं न ॾिनी। ऐं रियासत जी अपडेट ॾिनीसीं, हुनजो टीज़र बि तव्हां ॾिठा। पंहिंजा वरी ड्रामे जी अपडेट लगातार ॾींदा आया आहियूं, उन जा बि टीज़र तव्हां ॾिठा। हाणे तव्हांखे यकीन अची वियो त असांजी चैनल ते जेका बि तव्हांखे अपडेट मिलंदी आहे उहा फेक न हूंदी, रियल हूंदी आहे। ऐं तव्हांखे इंतज़ारु करण जा हिन में वीडियो खे ॾिसण में कॾहिं कूड़ी ख़बर न सची मिलंदी आई आहे ऐं मिलंदी रहंदी। हीअ चैनल जेको आहे न दोस्तों, रियल शइ ते बीठो आहे। असांखे ॾींदा आहियूं इजाज़त। अपडेट सुठी लॻी त लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा आहियूं। वीडियो खे जेतिरो थी सघे अॻिते शेयर कंदा।